सिंध जे कच्चे वारे इलाइक़नि में धाड़ेलनि जो राज वरियनि खां हली रहियो आहे। हिते वॾा वॾा धाड़ेल थी गुज़रिया आहिनि जिन ते लखें रुपया इनाम हुआ। जेतोणीकि उन्हनि धाड़ेलनि खे अंजाम ताईं पहुचायो वियो, पर धाड़ेल राज जीअं जो तीअं बरक़रार आहे। सिंध जे ज़िलनि कशमोर, कंदकोट, घोटकी ऐं शिकारपुर जा इलाइक़ा त ॼण धाड़ेलनि जे कंट्रोल में ई आहिनि, छो त हू जंहिंखे चाहिनि मारिन ऐं जंहिंखे वणेनि अगवा कनि। कॾहिं हिंदू बिरादरी जे माण्हुनि, कॾहिं वापारियुनि, त कॾहिं वरी ॿारनि खे अगवा कयो वञे थो। धाड़ेलनि वटि जदीद हथियार आहिनि ऐं ही धाड़ेल पंहिंजे ॿारनि खे बि नंढपिण खां ई हथियार हलाइण जी ट्रेनिंग ॾींदा। सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे दंगनि, रोडनि ऐं रस्तनि खे धाड़ेल पंहिंजो इलाइक़ो सम्झी ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे फुरींदा आहिनि ऐं अगवा करे भुंग तलब कंदा आहिनि। इहो नेटवर्क एॾो वधी वियो आहे जो नंढा नंढा धाड़ेल हाणे कचे में वॾनि वॾनि धाड़ेलनि वटि पनाह वठण वेंदा आहिनि। माण्हुनि खे हिरखाए अगवा करण जो कारोबार बि कचे जे धाड़ेलनि शुरू कयो हो। कंहिंखे छोकिरी जे आवाज़ ते हिरखाए वियो त कंहिंखे सस्ती गाॾी वठी ॾियण जो ॾटो ॾिनो वियो। धाड़ेलनि जो निशानो हमेशा उहे माण्हू बणिजी रहिया आहिनि जेके बेवस आहिनि, कमज़ोर आहिनि ऐं मिसाल तौर हिंदू बिरादरी ऐं आम शहरी। जेतोणीकि कचे जे धाड़ेलनि ते एतिरो ध्यानु नथो ॾिनो वञे, पर ॿिए पासे हर इजलासनि में कचे जे धाड़ेलनि जो ज़िक्र ज़रूर थींदो आहे। हिननि धाड़ेलनि अवाम सां गॾोगॾु पुलिस जो बि वॾो नुक़सान कयो आहे ऐं हाणे मुल्क लाइ ख़तरो बणिजी विया आहिनि। मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ कंदकोट समेत सिंध जे ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा थिया ऐं कराचीअ में बि मुज़ाहिरा ॾिसण में आया। पर हैरानी जी ॻाल्हि आहे जो अॼु वधीक टिनि ट्रक ड्राइवरनि खे अगवा कयो वियो आहे। हिननि धाड़ेलनि खे रुगो धाड़ेल नथो समझी सघिजे, छो त जॾहिं सीमा हैदर भारत वई हुई त हिननि धाड़ेलनि वीडियो बयान जारी करे धमकियूं ॾिनियूं हुयूं त उहे सिंध में रहंदड़ हिंदू बिरादरी जी इबादत गाहुनि खे निशानो बणाईंदा। जॾहिं रानीपुर जो वाक़ियो पेश आयो त इन्हनि धाड़ेलनि हथियार उभा करे वीडियो बयान ॾिना त उहे तबाही आणे छॾींदा। ही उहे वीडियोज़ हुयूं जेके मुल्की न पर आलमी ख़बरूं बणिजी वयूं ऐं भारत में मीडिया ते उन्हनि वीडियोज़ खे ॾेखारियो वियो। ॿिए पासे एहतिजाजी मुज़ाहिरनि में इहो इल्ज़ाम पिणु लॻायो वियो त धाड़ेलनि जी पुठ भराई थी रही आहे ऐं पुलिस बि उन में मुलविस आहे, जॾहिं त हिन ॻाल्हि खां बि कन लाटार कई वई आहे ऐं अगवा वारदातूं रुकिजी न सघियूं आहिनि। मुल्क में पुलिस समेत ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि पारां धाड़ेलनि ख़िलाफ़ असराइतो एक्शन नाहे थी सघियो। मुग़वियुनि जे वारसनि समेत हर मुतासिर माण्हू जो इहो ई मुतालबो आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे।